अर्पण तो चाहियां ऐं हुन जे मुहाग में मां तुंहिंजो ज़िक्र ख़ासि तौर ते तुंहिंजो नालो छा आहे? मुझे कुछ भी नालो न आहे। ॿुधाइण में छा आहे? बदनसीब चवंदा आहिनि मूंखे। मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु जी इन नाले वारा माण्हू तमामु घणा दिलेर हूंदा हाणे वाइवा पूरो थियो त मां वञा? कमु कहिड़ो कंदो आहे? मां रुलंदो आहियां, कुझु बि न कंदो आहियां मां। कुझु त कंदो हूंदे। मां शाइर आहियां। शाइर? इहा ओ छो की मां शाइर नथो थी सघां छा? हाणे कुझु बि न पुछजांइ, न ॿुधाईंदोमांइ। अॼु राति पूरे 1 वॻे हू छोकिरी ख़ुदकुशी कंदी। अदा भली करे ख़ुदकुशी। मूंखे हिमत इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, छोकिरी सां मुंहिंजो कहिड़ो तालुक आहे? ॾिस मुंहिंजी ॻाल्हि, तूं बि मरण वारो आहीं ऐं हू बि मरण वारी आहे, ऐं मां चाहियां थो त ॿिनि मरण वारनि खे पाण में गॾाए विहारियां त जीअं तव्हां ॿिन्ही जी ज़हनी कैफ़ियत जो मुतालो करे सघां। बसि यार माण्हू खे सब्र ॾे, मूंखे सब्र ॾे। ॿ मरण वारा माण्हू हिक ॿिए सां कहिड़ी गुफ़्तगू कंदा? तोखे ख़बर न आहे। हिन सां तमामु घणियूं नयूं ॻाल्हियूं मालूम थियूं, तमामु सुठे सजेशन्स मिलनि। थी सघे थो त मां कंहिं सुठे नतीजे ते पहुची सघां। ॿ बदनसीब जवानियूं जेके पंहिंजी ज़िंदगी सां खेॾण लाइ पुरजोश आहे, वरी अहिड़ो मौक़ो मिले अलाए जन्नत। छोकिरी उमिरि घणी आहे? इहा ई त 25-27 साल। ख़ुदकुशी छो थी करे? तूं इहो थो पुछे, पर गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी एतिरी कोशिश जे बावजूदि असां इहो बि नयूं मालूम करे सघिया त हू केरु आहे, हुनजो नालो छा आहे? मोहबत में नाकामी थी हूंदसि कॾहिं। थी सघे थो, पर मुमकिनात ईअं न हुजे। तॾहिं मां तोखे चवां थो तूं हुन सां मिल, हुन खां पुछ, मां त तोखे ॿुधाए। मां न हुन सां मिलंदुमि न हुन खां कुझु पुछंदुमि। मां तव्हां ॿिन्हिनि जी गुफ़्तगू पंहिंजे किताब में लिखंदुसि, ऐं पढ़ण वारनि लाइ मुंहिंजे किताब जो उहो हिसो इंतिहाई दिलचस्प। पढ़ण वारनि लाइ? हा, जेकर त किताब छपजण खां पोइ उहो हिसो तूं बि पढ़ी सघीं, पर अफ़सोस त तूं। यार प्रोफेसर ॻाल्हि न कर प्लीज़। मुझे मिलण वाला होना तो ज़रूरी आहे छा? हा, इलाज इहो ई तो कमु आहे जेको तोखे करिणो। हुन खां पोइ जीअं तो चयो तीअं कयो। ठीकु आहे, हाणे हिकिड़ो कमु कर, तूं वरी अंदरि वेह त मां छोकिरी खे ॾिसां। प्लीज़ असलान, असलान। सर, असलान, छोकिरी खे वठी आ। जी सर। सर वो छोकरी नथी अचे। कहिड़ो कयो आहे केतिरो
सताईंदा हुआ मूंखे। बस हाणे मुंहिंजी तबियत सफ़ा ख़राब थींदी पई वञे, मां वेंदसि बस। अव्हां 1 वॻे ताईं मूं वटि महिमान थी रहण जो वाइदो कयो आहे मूंसां। हींअर त 12 पिया। कलाक अॻु में वञण सां भला कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? या मुंहिंजे 1 बजे ताईं हिते रहण में अव्हां जो को फ़ाइदो थियण वारो आहे त ॿुधायो। थी सघे थो तव्हांजो फ़ाइदो थी पवे। मुंहिंजो फ़ाइदो? मरण जे इरादे ते अटल बीठल माण्हू जो कलाक वधीक जीअण मां कहिड़ो फ़ाइदो? पोइ इहो सम्झ त मुंहिंजो ई फ़ाइदो आहे। बस प्लीज़, सिर्फ़ु हिकु प्लीज़। ठीकु आहे, कलाक वॾो कोन्हे, विहां थी। ख़बर नाहे त मां अव्हांजी हर ॻाल्हि छो पई मञां। थैंक यू। कुछ वक्त पहिरियां मुंहिंजी मुलाक़ात हिकु नौजवान सां थी, जेको इंतहाई शरीफ़ हुजण सां गॾोगॾु शाइर बि आहे, पर इतफ़ाक़ सां हू बि मरण जे इरादे सां साॻी फुल ते आहे। ऐं हिन वक़्त ताईं हू अवधी निंड सुम्ही चुको हो। बड़ी मुश्किल सां उनखे मां बचाए वठी आयो आहियां, सिर्फ़ु 1 कलाक जे लाइ। ऐं ठीक 1 वॻे हू बि साॻी फुल तां टपो ॾेई पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो। उहो मूंखां वधीक ख़ुशनसीब आहे, छो त हुनखे मूं जीअं 3 ॾींहंनि ताईं मौत जो इंतज़ारु न करणो पवंदो। पर मां हुनजी मुलाक़ात तोसां करणु थो चाहियां। पर मूंखे कंहिंसां बि नाहे मिलणो। ठीकु आहे, जेका तुंहिंजी मर्ज़ी। हुए बि ठीक 1 वॻे तव्हां हुन पुल ते हिक ॿिए खे उहे बि ॾिसी वठंदा। मूं सोचियो त शायदि हुते तव्हांखे पाण में ॻाल्हाइण जो मौक़ो मिले, अलाइजे न, तंहिंजे करे छो त तव्हां ॿई उन साॻी ॿेड़ी जा सवार आहियो, मौत जी ॿेड़ी जा। तंहिंजे करे मरण खां अॻु तव्हां ॿिन्ही खे कुझु घड़ियूं गॾु गुज़ारण जो मौक़ो ॾिजे। पर जे कहिड़ो फ़ाइदो? मुंहिंजो ई फ़ाइदो। यही उहा घड़ी आहे जंहिंजे करे मूं तव्हांखे एतिरा ॾींहं तकलीफ़ ॾिनी आहे। प्लीज़ सिर्फ़ु तव्हां अरसलान, नौजवान खे मोकिले ॾे। नौजवान, मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे, थी छा रहियो आहे? वञण छो था ॾियो? मां हाणे तव्हां वञणु थो चाहियां। बसि सिर्फ़ु 40 मिंट, सिर्फ़ु 40 मिंट। प्लीज़ तव्हां असांजी मुलाक़ात लाइ ज़रूरी आहे। तमामु ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी। शायदि वरी ज़िंदगी में अहिड़ो मौक़ो मिले, अलाए जे न। ॿ ख़ूबसूरत हस्तियूं जेके पंहिंजी ज़िंदगी खां मायूस थी पंहिंजे अरमाननि जो गलो घुटे पंहिंजे वजूद खे पंहिंजे हथनि सां मौत जे हवाले करण लाइ आतियूं आहिनि। ऐं केरु कंहिंजे लाइ थो मरणु चाहे, हिन जी मूंखे का बि ॼाण कोन्हे, मूंखे हिन जी का परवाह बि कोन्हे। आम ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॿई मरण था चाहियो ऐं ॿिनि मरण वारनि खे हालतुनि इतफ़ाक़ सां पाण में गॾे छॾियो। हीउ तजुर्बो मुंहिंजी ज़िंदगी जो अहम सरमायो साबित थी सघे थो ऐं तव्हां ॿिन्ही जी ज़िंदगी जूं ही घड़ियूं मुंहिंजे लाइ केतिरियूं क़ीमती साबित थी सघनि थियूं, इहो आऊं थो। तव्हांजी ज़िंदगी जा बाक़ी वञी 35 मिंट बचा। ऐं 35 मिंट तमामु थोरो वक़्तु। 35 मिंट तमामु थोरो वक़्तु। असांजा शुरू या पिथड़ या असांजा दिल ऐं दिमाग़ हिन प्रोफेसर जे लाइ तजुर्बे जा औज़ार हुजनि, पंहिंजी मर्ज़ी जा खणी इस्तेमालु कनि।
असांजा एहसास जज्बा का मनन था अजीब दुनिया यार ये न खुशी था मनन था न जीवन था न पंहिंजी मर्ज़ी सां पैदा था थियूं न पंहिंजी मर्ज़ी सां था वञूं था हे प्रोफेसर चाहे तो असांजी ज़िंदगी जा आख़िरी लम्हा हे पंहिंजे तजुर्बे जे नज़र करे मां कंहिंसां बि ॻाल्हाइण जे मूड में न आहियां तव्हां सां बि न ऐं तव्हां मां बि मां इहा ई उमेद थो रखां त जेको मां थो सोचां तव्हांजे दिलि दिमाग़ में बि इहा ई हलचल हूंदी